सजा चंद साहब तव्हां नाले वारा कानूनदान बि आहियो त कीअं पिया सम्झो हिन केस खे कानूनदान? ॾिसो रऊफ़ साईं, जीअं मीरानी साहब सॼो तारीख़ी कुझु हवाला ॾिना त पाकिस्तान जी तारीख़ में का इहा ॻाल्हि घणी का ॻुझी बि कोन्हे रही, हाणे त तमामु अवाम ताईं पहुतल आहे। ऐं वरी हिन में हिकु ॿ ताज़ा वाक़िया एड करणु चाहींदुसि। तव्हांजे इल्म में हूंदो त 2-3 साल पहिरीं सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस जो फज़ल कराची मां अगवा थी वियो। 15 खां 20 मिंटनि में उहा रिपोर्ट मीडिया ते अची वई त अगवा थी चुको आहे। चीफ जस्टिस जो पुटु जेको वकील पिणु हुयो ऐं नाकाबंदी थी वई, रस्ता रोक थी वई, पोइ उहो ड्रामाई अंदाज़ में वज़ीरिस्तान में वञी पहुतो। पोइ इन हद ताईं वरी उनजी बरामदगी बि जेका थी सा बि ड्रामाई अंदाज़ वारो जेको मुक़ाबला थींदा आहिनि, मुक़ाबलो थियो जंहिंमें ख़बर ई न पइजी सघी त अगवा कंदड़ केरु हुआ, अगवा कंदड़नि जो मक़सदु कहिड़ो हुयो, अगवा कंदड़नि जी घुर कहिड़ी हुई, उन्हनि खां रिकवरी कराईंदड़ फोर्सिस कहिड़ा हुआ, का ख़बर न पई, वरी वापसि अची वियो। उन्हनि ॾींहंनि में तव्हांखे मां यादि ॾियारींदो हलां त पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट में जेको फ़ैसिलो पेंडिंग हुयो मिलिट्री कोर्ट्स जे ख़िलाफ़, त मिलिट्री कोर्ट्स जा जेके फ़ैसिला आहिनि ऐं मिलिट्री कोर्ट जो जेको ठहणु आहे उहो फ़ैसिलो दुरुस्त आहे या ग़लति आहे, अहिड़े क़िस्म जा केस उते पेंडिंग हुया। ऐं उन वक़्तु पाकिस्तान जो जेको चीफ जस्टिस हो उनजो तालुक़ु बि कराची सां हुयो। त अहिड़ा वाक़िया थियनि था। उनखां पोइ ताज़ो वाक़ियो ॿियो जेको थियो आहे, तव्हांजो ही वाटर कमीशन ठहियो हुयो सिंध में, ख़ासि करे पाणी ते जेको सुप्रीम कोर्ट ठाहियो, उन में असांजा सिंध हाई कोर्ट जा के सिटिंग जज साहब हुआ जेके वाटर कमीशन जा हेड हुआ, जेके लीड पिया कनि। ऐं पोइ ख़बर पई असां वकीलनि खे, बार एसोसिएशन्स खे, त बोट बेसन वटि ॾींहं ॾिठे जो सुबुह जे टाइम ते उहा गाॾी कीअं रोकी थी वञे, उनखे रोके धमकियूं कीअं ॾिनी थियूं वञनि, हिरास कयो थो वञे, ऐं उहे मामला वरी कीअं लिकाया बि वञनि था। सो पाकिस्तान में इहा का ॻाल्हि नई कोन्हे का जेका हिननि मरियम नवाज़ ॿुधाई आहे। त इहा ॻाल्हि शुरू खां वठी, जीअं साईं बि ॻाल्हि कई, ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे केस खां वठी उन खां पहिरीं जस्टिस मुनीर वारो जेको हुयो आहे, नज़रिया ज़रूरत खां वठी सिस्टम सॼो हलंदो थो अचे, ऐं हिननि वधीक उनखे वाउखो कयो आहे जेको ॾिनो आहे। बाक़ी हाणे केस जो जेको मेरिट्स डीमेरिट्स उहा त हाणे अपील पेंडिंग आहे सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट वटि, उन्हनि जा मैटर्स पिया आहिनि थिया। इहे मामला ज़ाहिर आहे उते वञी डिस्कस थींदा त केस में सज़ा जेका आई आहे या सही आहे या ग़लति आहे। बाक़ी जेको अॼु हिननि ॾिनो आहे इहो, इन ते त नेचुरली जेको आहे सो थियणु खपे, जांच इन्वेस्टिगेशन थियणु खपे। इन जो जेको आहे सो ख़बर पवे त हीउ वीडियो जेको आहे जेन्युइन आहे या न आहे, आवाज़ खां वेंदे तस्वीरुनि ताईं इन्हनि सभिनी ॿियो ॾिसिजे त उहो जज बि त ज़िंदा आहे, उहो जज जे तरफ़ां छा थो जवाबु अचे। बाक़ी पाकिस्तान में त इहो सिस्टम ईअं ई हलंदो थो रहे शुरू खां वठी, पहिरें ॾींहं खां वठी। हाणे छा असर हिकिड़ी ॻाल्हि चवनि पिया, जेको फ़रूख़ नसीम साहब बि चई आहे त इन वारे सां रिएक्शन आयो आहे त जेको नासिर भट्ट कयो, जो नवाज़ अॻवान जो जंहिं मामिलो कयो आहे, उहो तोहीन अदालत जे ज़मीरे में अचे थो, इहा ॻाल्हि ईअं आहे? ज़ाहिर हाणे ॾिसो अहिड़ा वाक़िया थियनि था। तोहीन अदालत जी सज़ा 6 महीना आहे वधि में वधि जेका ॾियनि, उहा उन जे कोर्ट ते मुनहसिर हूंदो आहे त उहा 6 महीना जेका ॾेई सघे थी, त वधि में वधि 6 महीना, न त 1 ॾींहुं बि थिए थी। तव्हांखे यादि हूंदो यूसुफ रज़ा गिलानी खे त चंद सेकंडनि जी सज़ा बि ॾिनी कोर्ट, सुप्रीम कोर्ट, उहो पंहिंजी जाइ ते। पर ॾिसो पाकिस्तान में इहे वहिंवार जेकॾहिं ईअं हलंदो त नेचुरली ॻाल्हि ॿोल त थींदी न उन ते। जेतिरा मामला ही ॾींहुं ॿ ॾींहुं खुलंदा त तव्हां ॾिसो नेब जे चेयरमैन वारो वीडियो बि त हलियो न, उन ते छा थियो, उन ते कंहिं पुछाणो कयो, उन वीडियो किथां लीक थियो, उनजी का जांच थी, को पुछाणो थियो न, को हुन मालिक खे, को कंहिं इदारे जे सरबराह खे को थींदो आहे जंहिंखे पाण चऊं त को मॉरली, को इख़लाक़ी जुरत हुजे जो उहो अची चवे थी छा हुयो, कुझु बि कोन। मां ॻाल्हियूं ईअं सिर्फ़ु हिकिड़े सेंटेंस ते जेकॾहिं मां चाहियां त इन में इमरान ख़ान जी हुकूमत रही सघे थी, हिन जो मक़सदु आहे त हुन मैसेज ॾिनो त अञा ताईं मां वाइट वन साइडेड आहे, अपोज़िशन खे सज़ा ॾींदुमि, तव्हांखे कुझु न कयूं। त पोइ इहो वीडियो वारो जेको ॾिसो हाणे इन में त जेका मूं सवेर ॻाल्हि कई, जेकॾहिं ही चाहिनि था को कार्रवाई थिए उनजे लाइ त प्रोसेस थिए न। ही कूड़ पहिरियां साबित कनि थी कूड़ हो न। जेकॾहिं इहा ॻाल्हि सच आहे त पोइ उनजा कॉन्सिक्वेंसिस कहिड़ा थींदा, उहो बि त वफ़ाक़ी वज़ीर जेको कानून जा उनखे ख़बर हूंदी न। जेकॾहिं मुल्क जी अदलिया में तव्हां मुल्क जे 2 दफ़ा 3 दफ़ा चूंडियल वज़ीर आज़म सां इहा जुठ कराए उनखे सज़ा था ॾियो, ऐं पुठियां ख़बर थी पवे त इहो मामिलो हीअं हुयो, हीअं कराई थी वञनि कोर्टुनि जा फ़ैसिला। ॿियो तव्हांखे मां हिन में हिकु ॿ जीअं सवेर पे ॻाल्हि की 2 टे ॻाल्हियूं ॿियूं बि एड कया आहिनि। असां वकालत कंदे मूंखे 15-16 साल थिया आहिनि। असां वटि सिंपल जेको तरीक़ेकार आम शहरी खे बि ख़बर हूंदी आहे, कोर्ट जो मख़सूस टाइम हूंदो आहे, उन टाइम खां पोइ कोर्ट बंदि थी वेंदी आहे, उन खां पोइ कोर्ट में केस प्रोसीड नथो थी सघे। ठीकु थियो। तव्हां ॾिठो हूंदो त नवाज़ शरीफ़ जी, मुंहिंजी का नवाज़ शरीफ़ सां हमदर्दी कोन्हे का, पर तरीक़ेकार थो ॿुधायां त नवाज़ शरीफ़ जो फ़ैसिलो राति 11 बजे थिए थो, राति जो 12 बजे ताईं कहिड़ी अहिड़ी जल्दी हुई उन ॾींहुं राति जो 12 बजे ताईं तव्हांखे वेही ऐं फ़ैसिले ॿुधाइण जी। तव्हां कोर्ट जो टाइम ख़तमु थी वियो, कोर्ट जो दरवाज़ो बंदि करे छॾियो आहे, केस खे सुबुह जो रखे छॾियो आहे, एग्ज़ैक्टली ॿिए ॾींहं ते तव्हां फ़ैसिलो ॿुधायो आहे।
तव्हांखे उन मटां ई ॾिसो न, उहो पहिरें ॾींहं खां वठी हिन फ़ैसिले जे जेको तरीक़ेकार जहिड़े अंदाज़ सां इहो कार्रवाई हलाई वई ऐं जहिड़े अंदाज़ सां फ़ैसिलो ॿुधायो वियो त उहा ॻाल्हि त अॻे ई वाज़े हुई। उनखे हिन वीडियो जेको अॼु मरियम प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उनखे वधीक वाखो ऐं वाज़े करे अच्छा, हू चवनि था जेके वफ़ाक़ी वज़ीर साहिबान ऐं हुकूमती वारा इंसाफ़ वारा कानून वारा वज़ीर साहिबु चवे थो त जेकॾहिं ईअं ॻाल्हि हुई त पोइ टेप या अदालत में छो न पेश कई? उहा हाणे उहा उनजा सबब हूंदा हुननि वटि, सियासी वहिंवार आहे, सियासी गेम आहे, उन्हनि में हर को पंहिंजा कार्ड पंहिंजे टाइम ते खेॾंदो हूंदो, कहिड़े वक़्तु केॾी महिल का शइ ज़ाहिर करणी आहे। जीअं मरियम नवाज़ तव्हां अॼु बि ॿुधो त हुन ॻाल्हि कई आहे त इहो हिकिड़ो वीडियो कोन्हे, मूं वटि अञा वधीक मवाद पियो आहे, जेकॾहिं का हरामपाई वधीक कई वई त उहो सॼियूं ॻाल्हियूं वाउखियूं कंदसि। अॼु बि हुन इहा ॻाल्हि कई आहे त ज़ाहिर आहे हू पंहिंजा कार्ड कहिड़े वक़्तु खेॾनि था, उन्हनि जो फ़ैसिलो आहे, हुकूमती दौर जो या अपोज़िशन वारा आहिनि, उहो पंहिंजो वक़्तु ॾिसी जेको उन्हनि खे मुनासिबु थिए थो, या उनजे मिलण जी बि ॻाल्हि आहे, उहा ख़बर पाण खे कोन्हे त उनखे केॾी महिल मिलियो, केस जे ट्रायल खां पोइ मिलियो आहे या पहिरीं मिलियो आहे या ट्रायल दौरान मिलियो आहे, पर जेका ॻाल्हि ॿोल थी आहे उन मज़ा त लॻे थो त केस जो फ़ैसिलो ॿुधाइण खां पोइ जी ॻाल्हि आहे, जेका हुन जज साहिब जे मुतलिक़ चयो थो वञे त हुन फील पे कयो आहे त मूंखे हिकिड़ो गिल्टी फील थो करियां, मज़ो नथो अचे, आराम में ख़लल थो थिए, जंहिंखां ख़ुदकशी करण लाइ तयारु हूं ॿ दफ़ा। हा त पोइ उन वेलकम बैक नाज़रीन। सजन चंदू साहिब, हीउ जेको हाणे मामिलो आहे, तव्हां छा सम्झो त इन खां पोइ PTI जी सरकार ते कहिड़ा असर पवंदा? जॾहिं तहरीकूं बि हलनि पियूं, ॿिया टिया मामला बि थींदा, वरी हीअ वीडियो बि अची वई, बैन अल-अक़वामी सतह ते जे हवाले सां जेके असर पवंदा उनजे हवाले सां मीरानी साहिब बि ॿुधायो, पर पाकिस्तान जे अंदरि ख़ासि तौर ते छा इमेज बि ॾिसो, हिकिड़े जेकॾहिं पाण फ़र्ज़ु करियूं हिन अपोज़िशन वारी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस खे बि इग्नोर कजे, हीअ अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस खे बि धार करे छॾियूं, पर बदकिस्मती सां 10 महीननि में जेको PTI जी हुकूमत जो वहिंवार कारोबार जेको हिननि हलायो आहे, उनजो अवाम ते एतिरो असरु पियो आहे जो माण्हू खान बेज़ार थी पिया आहिनि। ऐं जेको अॼुकल्ह हले थो, जेको संदन खे वोट ॾींदड़ माण्हू उन बि शायदि पछतायो हूंदो थी हुन खां केॾी ग़लती थी वई आहे। ॿियो त ख़ुसूसन जेका असां ॾिसूं था पाकिस्तान, ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि जेसि ताईं सियासी धुरियूं जेके मर्कज़ में सियासत कनि थियूं, उन्हनि जे ज़हननि तां बदकिस्मतीअ सां जॾहिं इक़्तिदार में अचनि थियूं, पोइ उहा नून लीग हुजे, उहा पीपल्स पार्टी हुजे या PTI हुजे, उन खां इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त पाकिस्तान घण क़ौमी रियासत आहे। हिते तमामु घणा माण्हुनि जा जेके मसइला थियनि था, बुनियादी क़ौमी मसइला थियनि था, उन्हनि क़ौमुनि जा जेके पाकिस्तान जूं बानी क़ौमूं आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त इमरान ख़ान जॾहिं सियासत शुरू कई त सिंध जो दौरो कयईं, मूंखे यादि आहे त बशीर ख़ान कुरैशी सां मुलाक़ात थी, डॉक्टर कादिर मंगसी सां मुलाक़ात थी, हुनखे हू ॼाण वठणु पियो चाहे त मसइला आहिनि कहिड़ा जेके क़ौमियतुनि जा जिन पाकिस्तान खे ठाहियो आहे, उनजे बानी क़ौमियतुनि जा जेके मसइला थियनि था, दाइमी मसइला असांजा बुनियादी। पर बदकिस्मतीअ सां पाकिस्तान में जेका बि जमहूरी हुकूमत आई आहे, पोइ उहा भले सिंध मां चूंडियल का पार्टी हुजे अक्सरियती, पंजाब मां चूंडियल हुजे या ही हाणोकी PTI, उन्हनि इन तरफ़ ध्यानु कोन ॾिनो आहे ऐं उनजो वहिंवार उते वेहण खां पोइ साॻियो थिए थो। हींअर जेका पोज़ीशन थी आहे, ऐं हींअर असीं उमेदु रखूं था, जेको आउं वियोसि पंजाब जे दौरे ते त बि मूं इहा उमेदु पे रखी त घटि में घटि इहे माज़ीअ में जेके ग़लतियूं थियूं उन्हनि धुरियुनि खां घटि में घटि हाणे उहो होश खां कमु वठिजे, छाकाणि त ही समूरा जेके बि वहिंवार थियनि था इदारा त हिननि जा ठहियल हुआ, हिननि हुनखे हिक ॿिए जे ख़िलाफ़ पे इस्तेमालु कयो। जीअं साईं सैफुर रहमान बि केस पे कया हिकिड़नि जे ख़िलाफ़, वरी सैफुर रहमान खां पोइ नवाबज़ादा रसो, इहो वहिंवार ईअं पे हिननि हिक ॿिए जे ख़िलाफ़ हलायो आहे। ऐं हिननि जो जेको मुख जेको नानी वेड़ो थिए थो, हुन ग़ैर जमहूरी जेके कुवतूं आहिनि उन्हनि सां मिली भगत करे जॾहिं हुकूमत में अची वेहनि था, उहो मामिलो ख़राबु आहे। उन्हनि खे पहिरें ॾींहुं हाणे घटि में घटि जेको नून लीग जो निस्बतन ॿियनि जे रवैयो आहे, उहो कुझु बहितर नज़र अचे थो। त हुननि फ़ैसिलो कयो आहे त जेकॾहिं जमहूरी एग्ज़ैक्टली न, मुंहिंजो त ज़ाती रहियो आहे त मां इलेक्शन खां वठी ॾिसां थो। ॾिसो, इलेक्शन में कोशिशि कई वई त डाउन साइज़िंग थिए पंजाब में, पर नून लीग जो वोट घटाए कोन सघिया, सवाइ सिराइकी बेल जे कुझु हिसनि जे नून लीग जो वोट ओतिरो ई स्टैंड में बीठो आहे पंजाब मंझां। ऐं मुर्गो हाणे जेको ही वहिंवार थिए थो त असांखे त बेज़ार नज़र अचे थो त नून लीग वटि पावर में आहे जेको मासिस में, ऐं हुनखे हमदर्दी जेके अहिड़े क़िस्म जा ॻाल्हियूं जेकॾहिं वाउकियूं थींदियूं, फ़ैसिला ईअं था थियनि त ज़ाहिर आहे उहे अञा वधीक ॻाल्हियूं थींदियूं। उनखां गॾोगॾु जेकॾहिं हा हुकूमती वहिंवार ही दुरुस्त नमूने सां हलाइनि हा, ऐं इमरान ख़ान इहे ऐलान न करे हा त अफ़गानियुनि खे कार्ड ठाहे ॾियो, हीअं था करियूं, ऐं पाणी ऐं सिंध जी ज़मीन जा फ़ैसिला, इहे सभु मामला न थियनि हा त ऐं अवाम ॾांहुं को रिलीफ जेको पैकेज हुजे हा त शायदि उन्हनि धुरियुनि खे मौक़ो न मिले हा। नून लीग समेत जेके बि धुरियूं अपोज़िशन वारा उनखे कुझु घटि मौक़ो मिले, पर हुनजा प्रकार ई एतिरा आहिनि जो अवाम मजबूरन बि निकिरी पवंदो। जेकॾहिं हाणे सियासी धुर का अॻु भराई न बि कंदी, तव्हां ॾिसो सॼी सिंध में हींअर किथे किथे सियासी पार्टियूं आहिनि, जेकॾहिं सियासी पार्टियूं न बि This time check is brought to you by Brooke Bond Supreme Dust चाह पंजाब जे ज़ाइके सां कड़क चाह जी प्याली। त पाणी जी खोट, दवाउनि जी खोट लाइ माण्हू पाण मुरादो निकिता बीठा आहिनि, जुलूस पिया था निकिरनि के पीअण जो पाणी कोन्हे, को ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि, त माण्हू पाण ई निकिरंदो। जहिड़ी नवाज़ लीग जहिड़ी PTI सिंध लाइ, सिंध लाइ त ओड़ी PP बि आहे,
जेको नून लीग पीटीआई सिंध में 11 सालनि खां हुकूमत कंहिंजी आहे असीं वञूं था जॾहिं बार एसोसिएशन सां पंजाब में गॾु बीठा आहिनि न माण्हू किथे गॾु बीठो आहे ॾिसो उहो त वरी ॻणप में जेकॾहिं वेंदासीं त वोट जो केतिरो रेशो थियो आहे उहो हमारे हिकिड़ो धार आहे पर जॾहिं असीं वञी बहस मुबाहिसे में वेहूं था पंजाब में या ॿियनि सूबनि जो दौरो था करियूं त उते असांखे पंजाबी असांजा दोस्त सचपच ॾाढो असांखे चवंदा असां तव्हांजो ॾोहो कहिड़ो कयो आहे सिंध में जेको माण्हुनि खे ज़हरीलो पाणी थो मिले पीटीआई नवाज़ लीग जे झेड़े ऐं जंग में या हूअं केरु बहितर आहे सिंध लाइ हिन महिल मां सम्झां थो असांखे जेको मां ॿ टे ॻाल्हियूं यादि साईं खे बि हूंदी ख़बर असांजी अवामी तहरीक जे तरफ़ां बिटशाह में क़ौमी कॉन्फ्रेंस थी हुई उते पहिरियों दफ़ो नवाज़ लीग वारनि शिरकत कई हुई ऐं पहिरियों दफ़ो जेके सिंध जा दाइमी मुफ़ादनि वारा मुतालबा हुआ पाणीअ ते अॻ में नवाज़ शरीफ़ ऐलान कयो त मां डैम थो ठाहियां हिकिड़ी सियासी पार्टी आहे उन खां पोइ हू रिवर्स में विया ऐं पंजाब जी जो बुनियादु हुजे जो पीपल्स पार्टी जो गुलाम मुस्तफ़ा खर वेही ऐलान करे थो त मां कालाबाग डैम ठाहियां थो ऐं बेनज़ीर खे सिंध में अची तरदीद करणी पवे उन जे बावजूद उहा पार्टी जो बुनियाद पंजाब हुजे उहा तव्हां सां गॾु असांजे उन दाइमी मुफ़ाद ते गॾु बीहे ऐं नवाज़ लीग ऐलान कयो आहे त तेसीं ताईं को बि डैम न ठहंदो जेसि ताईं सूबा समराज़ी नथा थियनि ऐं अॼु ॾींहं ताईं मूं स्टेटमेंट ॿुधी हुन शहबाज़ शरीफ़ जी अञा ताईं उहा साॻी आहे त निस्बतन मूंखे हींअर नून लीग जी पॉलिसी बहितर थी लॻे ठीकु साईं तव्हां ॿिनी महिमान तमामु घणी महिरबानी नाज़रीन